अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं वञी रहिया आहियूं सईदी मूसाणी। तव्हां नालो त ॿुधियो हूंदो, असांजे सिंध जो तमामु तारीख़ी शहर आहे। ऐं दोस्तो हिन सफ़र में एतिरियूं त ख़ूबसूरत ऐं प्यारियूं शयूं नज़र आयूं। मतिलबु हिन ॻोठ में जेके बि दरगाहूं या तारीख़ी मक़बरा आहिनि उहे सभु असीं हिन ब्लॉग में तव्हांखे ॾेखारियूं पिया। दोस्तो ही तमामु ॿिन्ही पासनि खां सरसब्ज़ आहे। मतिलबु हिन सफ़र में तव्हांखे किथे बि थक महसूसु न थींदो। ही उहो सफ़र आहे मुंहिंजो चवण जे हिसाब सां, त जीअं मूंखे लॻो। बहरहाल अॻिते तव्हांखे असांजो दोस्त शेख नारे जो ॿुधाईंदो। ही आहे पंहिंजो सईदी मूसाणी जी हिकिड़ी बाज़ार। ऐं बाज़ार में लेडीज़ सॼे तंहिंजे करे असां कैमरा मथे था करूं, हर वो सुभाणे जहिड़ो बेड़ो थी पए। तंहिंजे करे बहितरु इहो आहे त असां हेॾा वञूं था। ऐं कल्चर में जेके शयूं असां वटि ईंदियूं आहिनि न, उहे ताज़ा हलो ताज़ा और सारियूं हिते स्पेशलिटियूं। ऐं हितां जो जेको बि ईंदा आहिनि त उहे सभु शयूं बहितरु कंदा आहिनि। हलो साईं, भरी पूरी भरी। ये असां दोस्त है माजी सुमरो, ही है ना पकोड़ा भी खाए। त शबीर सदायो साहब ही उन जे लाइ हिकिड़ी मैसेज आहे त हू जॾहिं ॿुधाईंदो त यार नंढा हूंदा त हिकिड़ो ॻोठु हूंदो हुयो ऐं ही ॻोठनि जूं हिकिड़ी बाज़ारूं, हुन जूं स्पेशलिटियूं, त छा ॻाल्हि आहे। ॾिसो शबीर भाउ कीअं बाक़ाइदा उहे रम्ज़ आहे न जेका पहिरीं हूंदी हुई, उहे ॾिसो पोइ हर शइ गुॾियूं शुॾियूं। संगत ही जेको आहे सईदी मूसाणी जो सेंटर आहे। मतिलबु हितां गाॾियूं बि कोचियूं बि गुज़रंदियूं आहिनि ऐं हिते हर शइ मिलंदी आहे। मतिलबु सब्ज़ी पकोड़ा, उहे शयूं जेके कल्चरल असां कंहिं ज़माने में ॾिसंदा हुआसीं, उहे शयूं अञा हिन ॻोठ में मौजूदु आहिनि। बाक़ी मां सम्झां थो त इलाही ॻोठनि मां ख़तमु थी चुकियूं आहिनि, पर ही क़दीमी शहर आहे, हिते उहे शयूं सभु मौजूदु आहिनि। तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था ऐं बल्कि अॻिते तव्हांखे ॾेखारियूं था। हितां जा पकोड़ा ॾाढा मशहूरु आहिनि। मां बि खाधा आहिनि हितां जा पकोड़ा, तमामु घणा मशहूरु आहिनि। जॾहिं तव्हां ॻोठ में ईंदा त तव्हांखे अहिड़ो प्यारु मिलंदो, अहिड़ी मोहबत मिलंदी, अहिड़ो माहौल मिलंदो। हिते पुरसुकून ज़िंदगी आहे, कोई तंग करण वारो कोन्हे, कोई टेंशन ॾियण वारो कोन्हे। ऐं साम्हूं ॾिसो पिया ज़बरदस्त क़िस्म जा, हिनखे छा चइबो आहे, हिनखे चइबो आहे पंहिंजो छेणा। छेणनि खां बाहि भर हुई, बाहि खां पोइ ऐं असांजे जेके कुराड़ा चाचा हूंदा आहिनि उहे अहिड़े अंदाज़ हूंदा आहिनि। हलो त हिकिड़ी दुकान में हलूं था। दुकान खां पोइ अंदरि घिड़ूं था। अंदरि घिड़ंदे ई तव्हां ईंदा त हिते हिकिड़ो दुकान वारो बीठो हूंदो आहे ऐं हुनखे माण्हू चवंदा चाचा शइ त ॾे। पोइ हिकिड़ो हीअ अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो तराज़ू हूंदो आहे जंहिंमें हाणे त कुझु अची विया आहिनि, पर असां पंहिंजे कल्चर खे कंटिन्यू रखूं था। हुन में हिकिड़ा बचा हूंदा आहिनि ऐं हिते लाइट वयल आहे, लाइट लाइ माण्हू परेशान आहिनि। हीअ पई आहे कुंड में हिकिड़ी खाद, ऐं अॼु ताईं उहो ई पेंडोलियम वारो जेको सिस्टम हूंदो आहे वज़न वारो, उहा शइ हूंदी आहे। हुन खां पोइ चवंदा आहिनि त भाई छा छा आहे, कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि। हिन टाइप वांगुरु हिकिड़ो दुकानु हूंदो आहे, हिते हर शइ मौजूदु हूंदियूं आहिनि। हिकिड़ो बाबे वारो आहे जेको ही लाइट ऑन थो कराए, पूरे सईदी मूसाणी जी लाइट पे ऑन करे। Subscribe to Nutbull Bros and press the bell icon button for latest updates and notifications.